जो तहां के तहां जे नमाज़ुनि जे बावजूद खुदा ताला हिकड़े ज़ानीअ खे, चोर खे, ठग खे, बदमाश खे, कूड़े खे माफ़ करे जन्नत में मोकिले, इहा खुदा जी तौहीद आहे। पर जे खुदा जी ज़ात नाराज़ थिए त सभु देवबंदी जहन्नम में मोकिले त मर्ज़ी जो मालिक आहे। हा या न? सभु वहाबी दोज़ख में साड़े त मर्ज़ी जो मालिक आहे। इहा बि खुदा जी तौहीद आहे। चओ चओ चओ। नबियनि जे लाइ चवे थो तूं मथो नथो आहे? खुदा जी तौहीद आहे जो नबीअ खे दोज़ख में मोकिले। चओ त खुदा मर्ज़ी जो मालिक आहे, सभु देवबंदी जहन्नम में मोकिले सघे थो या न? ये सभु लहाबी जहन्नम में मोकिले सघे थो या न? ये मुल्ला मौलवी घुमाए फेराए जीअं न ट्राहड़ ढगे खे घुमाए ढक में हणबो आहे, खुदा घुमाए तव्हांखे मलाकड़ सां मोचड़ा हणाए जहन्नम में मोकिले त खुदा जी ज़ात मर्ज़ी वारो आहे। इहा खुदा जी तौहीद आहे। पर जे रब चाहे न हिकिड़े 70 साल जे वाणे खे जे सॼी ज़िंदगी बुत जे आॾो पूॼा कई आहे, पर आख़िरी टाइम ते कलमो नसीब करे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हुन जो दम परवास थी वने, ओ 70 साल जो हिंदू कलमो भरे मुसलमान थी जन्नत में वने त मर्ज़ी जो मालिक आ। पर जे न 70 साल मुला के खुदा ताला जहन्नम में मोकिले तो मर्ज़ी जो मालिक आहे न? खुदा जी तौहीद, तौहीद तौहीद तौहीद। तोखे तौहीद जे तेजी भी खबर काने। तौहीद त घणी तो खुदा जे महबूबन जी करी, पर तोखे तौहीद जी कहिड़ी ख़बर आहे? अल्हम्दुलिल्लाह असांजो ईमान आहे रब बरकत वारो आहे। चओ रब, रब जी ज़ात पंहिंजे ज़ात में, पंहिंजे सिफ़ात में, पंहिंजे कमालात में अकेलो आहे। पर जे उहो रब चाहे मदनी त मदनी आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। रब जी ज़ात चाहे त मदनी त मदनी आहे, पर जे महबूब पाक जे गुलामन जे गुलामन जे गुलामन जे गुलामन जे गुलामन जे गुलामन खे नवाज़े छॾे, पीरान पीर जा कपड़ा धोईंदो आ, खटी आ, धोबी आ, सजी जिंदगी कपड़ा धोतई, मरी थो वने, कब्रिस्तान में माइट खणी वञनि था, कब्र में लाहे मिट्टी जा मण वारनि था, वापस अचनि था, मलाइक अचनि था, मर रब्बुक तुंहिंजो रब कहिड़ो, वमन नबीयुक तुंहिंजो नबी कहिड़ो, वमा दीनुक तुंहिंजो दीन कहिड़ो। धोबी पियो चवे मर रब्बुक तुंहिंजो रब कहिड़ो, चवे पियो रब जी ख़बर कान्हे, मां अब्दुल कादर जीलानी जो धोबी आहियां। वमन नबीयु का तुंहिंजो नबी कहिड़ो आहे, चवे थो मूंखे का ख़बर कान्हे का मां पीरान पीर जा कपड़ा धोईंदोसि। वमा दीनु का तुंहिंजो दीन कहिड़ो आहे, चवे थो मूंखे का ख़बर कान्हे का मुंहिंजो दीन कहिड़ो आहे, पर मां पीरान पीर जा कपड़ा धोईंदोसि। मलाइक हैरान थी विया, रब खे रुकनि था, मौला अजीब बानो आहे, तुंहिंजी तौहीद पुछऊंसि था, रिसालत पुछऊंसि था, दीन पुछऊंसि था, ॿी का ॻाल्हि को नथो करे। चवे थो मां अब्दुल कादर जीलानी बगदाद वारे शहनशाह जो धोबी आहियां। मौला काॾे कयूंसि? रब थो चए अब्दुल कादर मूंखे सुञातो आहे, इन अब्दुल कादर खे सुञातो आहे, जेको मुंहिंजे सुञाणदड़ खे सुञाणे उहो बि जन्नती आहे। मूंखे सुञाणे सो त जन्नती, रब थो चए मूंखे सुञाणे उहो त जन्नती, पर मुंहिंजे सुञाणदड़ खे सुञाणे सो बि जन्नती। हाणे सुभाणे मुलो चवंदो सनद ॾे सनद, सनद। अॻे दफ़े मां सादात मस्जिद में तक़रीर कई न साईं, औलिया जूं करामतूं कमालात ॿुधायमि, मुला छितो थी पियो। सनद ॾे सनद, अहिड़ो सनद जो मोचड़ो बूथ में लॻो त इंशाअल्लाह ताला मरण घड़ी ते जवाब कोन ॾींदो। सनदूं हुननि जे किताबनि मां, हे अब्दुल कादर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे धोबी वारो किसो मौलवी अशरफ अली थानवी हिफाज़त यौमिया में भी लिखियो आहे, जेको सभिनी वहाबिन जो गुरु घंटाल आहे, उहो बि लिखे थो पियो, वहाबी आहे उहो बि लिखे थो पियो, मौलवी अशरफ अली थानवी बि लिखे थो पियो, हिफाज़त यौमिया मां तोखे ॾेखारण लाइ तयार आहियां। उहो लिखी इहो वाक़ियो लिखे थो त अल्लाह वालू के वाले हो जाओ। छा तो चवे? अल्लाह वालू के वाले हो जाओ। अल्लाह वारा त थियो, पर अल्लाह वारन जा वारा थी पओ, माना अल्लाह वारन जा गुलाम थियो, जेको अल्लाह वारन जो गुलाम आता जा भी बेड़ा ई पा। यौम नदउ कुल्ल उनासिम बिइमामिहिम,
क़यामत जो ॾिहाड़ थींदो हर पेशवा खे सर थींदो ओ नक्शबंदन जा ओ नक्शबंदी सिलसिले वारो अचो इमाम रब्बानी बीठो अथव ओ कादरी सिलसिले वारो अचो पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह बीठो अथव अचो बुजुर्ग ओ नक्श ओ अचो चिश्ती ओ तहांजो ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती बीठो आ अचो सारवुर्दी ओ तहांजो गौसल आलमीन बीठो आ इंशाअल्लाह ताला ये सभई तरीक़त वारा पांजे पांजे मुर्शिदन जे आॾो अल्लाह जा वली अॻ में हलंदा हुन जी ज़ुबान ते हूंदो ला इलाहा इल्लल्लाह 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 मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंशाअल्लाह असांजा कामिल मुर्शिद हूंदा असांजा रहबर तरीक़त वारा हूंदा असांजा फैज़ वारा बुजुर्ग हूंदा अॻे हूंदा अहले सुन्नत वारा सभु उन्हनि जे कढ हूंदा ज़िक्र जूं लालियूं लॻंदी वेंदियूं जन्नत जा दर खुलंदा वेंदा आशिक ज़िंदाबाद थींदा वेंदा उन ऐन टाइम ते वरी ऐलान थींदो छा थींदो ॾाढे छा थींदो ऐलान थींदो पार पता अल्लाह ताला जे तरफ़ां ऐलान थींदो ॻोल्हियो मुल्ला कहिड़ो मथो कूड़ियल मुछां कूड़ियल ॾाढ़ी 1.5 फुट पेट अॻिते निकितल मथे ते कारो टिको अखियूं अंदरि पेतला पेट अॻिते पोलो पोइते पिनीअ ते कांच ॻोल्हे ड्रोड़ाए वठी अचोसि जहन्नम खुलियो पियो आहे हाओ ना बा इंशाअल्लाह अहले सुन्नत वारा त पीरन फकीरन दरवेशन सां जन्नत में धू हलिया वेंदा चओ इंशाअल्लाह वो मुल्ला रड़ियूं कंदो मौला मां बिन जे कढियो वञा रब चवंदो न छो फलन तजद लहू वलियम मुर्शिदा अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में चई छॾियो आहे ओ मुल्ला याद रखजांइ यौम नदउ कुल्ल उनासिम बिइमामिहिम हर को पंहिंजे पेशवा सां वेंदो पर मां तुंहिंजे लाइ अॻे ई चई छॾियो आहे लन तजद लहू वलियम मुर्शिदा इन्हनि जो को वली कोन हूंदो इन्हनि जो को मुर्शिद कोन हूंदो इन्हनि जो को रहबर कोन हूंदो अरे अवां दुनिया में बेमुर्शिदा बेरहबरा हुयो अवां जो को राह ॾसण वारो कोन हो तंहिंजे करे तव्हां जहन्नमी आहियो शैतान जे कढ वञो जेके अल्लाह जे बाननि जी दामन वठण वारा हा जाॾे अल्लाह वारा ताॾे अल्लाह जे बारनि खे मञण वारा हे वरी माण्हुनि खे धोखो ॾींदा आहिनि वलन तजद लहू वलियम मुर्शिदा ॾिसो क़ुरान थो चवे न को तव्हांखे वलीअ छॾाईंदा न को तव्हांखे मुर्शिद छॾाईंदा न चरिया चरिया ओ जाहिल ईअं कोन्हे फलन तजद लहू लहू जो इशारो काॾे आहे मोमिन ॾे इशारो कोन्हे मूंखे साबित करे ॾेखार लहूअ जो ज़मीर काॾे राॼो आहे तोखे ₹1,00,000 इनाम ॾियां जाहिल तो क़ुरान पढ़ियो ई कोन्हे फलन तजद लहू यो लहू कंहिंखे थो ख़ुदा जो क़ुरान चवे इन वहाबनि जे लाइ थो चवे इन शियनि जे लाइ थो चवे ख़ुदा इन कादियाननि जे लाइ थो चवे ख़ुदा देवबंदनि जे लाइ थो चवे ख़ुदा ताला लहाबनि जे लाइ थो चवे ख़ुदा बेदीननि जे लाइ थो चवे जेके दुनिया में पीरनि फ़कीरनि जे वसीले जा मुनकिर हा कायल कोन हा सहाबा जा दुश्मन हा औलिया जा दुश्मन हा अल्लाह ताला फरमाए थो इन्हनि जो वली मुर्शिद कोन हूंदो बाक़ी मुस्लमाननि जा त खोड़ वली मुर्शिद आहिनि हाओ या न उम्मती छा चवंदा ॿुधायां ॾाढे चोट ॿुधायां उम्मती चवंदा रे रहम कर या रसूल अल्लाह रहमतूं रसी कर इनायत अहमदा सुन हिन बंदे जी बेकसी आ घणो किरता कचो आया अबोझो आरसी अगसनी या सैयदा रसू या नबी खैरल बशर गौर कर गमगीन जो ए नूर नाफे नामवर सभई जो सुभान अल्लाह जोर सां जो सुभान अल्लाह
ज़ालो ज़ाती ज़िक्र तुंहिंजो आहे राहत रूह खे सैयदा सलवात तुंहिंजी ने अलम अंदोह खे दर्द दूरी कर दफ़ो कढो रंज दिल जे रोह खे सोन जीअं सफ़रो थिया पारस लॻे जीअं लोह खे अग़सनी या सैयदा रसो या नबी ख़ैरल बशर गौर कर गमगीन जो ऐ नूर नाफ़े नामवर दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से पढ़ लो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम। बाबा असां जो साईं आहे या न? ॾाढे ॻाल्हाए ओ लाड़काने वारा ज़ोर सां ॻाल्हाए। भिट धणी तो फरमाए समर न जन सां साण सुभान अल्लाह था चओ। समर न जन सां साण आहे हो तो हिमायत तन जी करे छेह छपर में ईंदो पुनल पाण पो थींदी रीझ रिहाण लकन मंझ लतीफ़ चवे।